पिस निंड अची वई सॼी रात गुज़री वई मूंखे रसूलुल्लाह जो दीदार कोन थियो। अल्लाह अल्लाह बेशक। हाय हाय ॿी रात गुज़री हबीबन जो दीदार कोन थियो। अल्लाह वरी टी रात गुज़री मूंखे महबूबन जो दीदार कोन थियो। रुन से गिची में गारो विधुम या हबीब अल्लाह मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे। रोज़ ज़ियारत थींदी आहे। अॼु टे रातियूं गुज़रियूं हल कारो को ॿाहिरि ॿोली हंझ जी। शाह साहब फरमाए थो अहिड़ो ठलो था वञी भोरा छो न करी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इहो ठलो थियो आहे। इन ठले चकर खे बंदि करे छॾ। मुंहिंजा दोस्त दीदर मां कुझु न वणंदी। अञा ईअं थींदी जो तुंहिंजे दिलि खे कारो कंदो। पाण त अंदर जो कारो आहे। तुंहिंजे दिलि मां इश्क़े मुहम्मदी कढंदो मोहब्बत जूं ॻाल्हियूं कढंदो। आहिस्ता आहिस्ता ये न कुओं खोटींदो आहे। खोटींदो खोटींदो टुकींदो टुकींदो लखनि किरोड़नि जा गिल्म गालीचा टुके बेकार करे छॾींदो आहे। इहो बि अहिड़ो मुनाफ़िक़ आहे ईमान जो चोर कुओ आहे जेको तुंहिंजे दिलि खे टुके टुके इश्क़े मुहम्मदी ख़तमु कंदी। अहिड़े वटि वेह वेह तन्ही वटि वेह वेही जे ॼाणनि मता वेही साण ॿियनि ऐं वेही वक़्तु विञाइए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। खिल तन्ही असां खिल खिली जे ॼाणनि मता खिली साण ॿियनि ऐं खिली खुलम पिराइए। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त हल तनी असां हल हली जे ॼाणनि मता हली साण ॿियनि ऐं हली हाल विञाइए। अल्लाह वारनि सां वेहो इश्क वारनि सां वेहो मोहब्बत वारनि सां वेहो त तोखे रसूलुल्लाह जे इश्क जूं ॻाल्हियूं कंदा। उन्हनि खां भॼ परे अचनि त जाइ छॾे वञो नफ़रत करे वञो। तुंहिंजे घर में अचनि त पहुंचा दा उनखे का ख़ुशामद न कर। ओ मुंहिंजा दोस्त दी त इंशाअल्लाह ताला इन तुंहिंजे हाल खां मदीने जो मीर वाक़िफ़ आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजे दुश्मन खे न को चाहे पीआरे पर पुठ त मूंखे ख़बर कान्हे पर मां अखियुनि सां ॾिठा त मुंहिंजो बि यार सॾाए थो वरी मुंहिंजे दुश्मन खे बि चाहे पीआरे थो। मूंखे हुन सां मोहबत वधंदी या खुटंदी? खुटंदी सही खुटंदी। अलायो त बा खुटंदी। मोहम्मद अयूब फ़कीर सां हाणे नई या था यारी रखूं। हाणे असां सां बि यारी रखे वरी संखे चवां असांजे दुश्मन खे बि चाहियूं पीआरे। ख़बर पइजी वञे साईं आशिक़ अली शाह जो त ग़ुलाम आहे। साईं सां बि मोहब्बत अथसि पर भला जेकॾहिं साईं जे दुश्मननि सां गॾु वेठो हुजे साईं खे ख़बर पए सच ॿुधाए साईं जे असांजे दिलि में उन जे लाइ मोहब्बत वधंदी या खुटंदी? खुटंदी सही खुटंदी। खुटंदी बेशक। ज़ाहिर आहे खुटंदी। त असां सां बि पूरो हुननि सां बि पूरो लॻो पियो आहे। इन सां मुंहिंजा दा कतो तालुकात कबो सम्झाइबो हेकर ॿीहर पोइ बाबा ठीकु आहे हल पंहिंजी मुंहं ते। ख़ुदा जो कसम आहे असांजे हर हाल खां मदीने जो मीर वाक़िफ़ आहे आहे बेशक बेशक। रसूलुल्लाह खे तुंहिंजे मुंहिंजे अमल जी ख़बर आहे। मां अॻे बि ॿुधायो आहे तोखे वरी बि ॿुधायां। नवाब शाह जो बुज़ुर्ग हो बाउन जी ज़ियारत कई ही हज़रत मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी सभई जो रहमतुल्लाह अलैहि। मुंहिंजे उस्ताद साईं मौलाना मोहम्मद सालिह रहमतुल्लाह अलैहि जो बि उस्ताद हो। सुभान अल्लाह। जॾहिं हुर मार्शला लॻी हुरनि जी मार्शला 1940 42 में उन ज़माने में मुंहिंजो उस्ताद बि हुर हो पर आलिम हो। उहो बि लोढ़े में नवाब शाह में क़ैद वञी पियो। जेल में पियो त ॾींहं जो छुटी ॾींदा हुआ राति जो जेल में हूंदा हुआ। पोइ ॾींहं जो उस्ताद छा कंदो हो ॿिया फ़क़ीर वञी मज़दूरी कंदा हुआ उस्ताद वञी मदरसे में पढ़ंदो हो। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उस्ताद साईं जो उस्ताद हो ऐं मौलाना मोहम्मद हाशिम एॾो वॾो वली शख़्स हो जो रोज़ानो हुनखे इशा जी नमाज़ खां पोइ सुम्हण खां पोइ रसूलुल्लाह जी ज़ियारत थींदी हुई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाँ साईं अहिड़ा अल्लाह जा वली थी गुज़रिया जेको रोज़ रसूलुल्लाह जो दीदार थिए। सुभान अल्लाह। असां त सिकी 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 अचूं ॾाढियूं थियूं अञा दीदार कोन थो थिए। कुर्बान हबीब जे उन आशिक़नि तां जिन खे रोज़ानो दीदार थींदो हो। अल्लाह खां दुआ घुरूं था उन आशिक़नि जे सदके शल असांखे बि दीदार थी पवे। चओ आमीन। ॾाढे चओ आमीन। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीदो मुस्लमान भाइरो मख़दूम मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी पाण फरमाए थो त वहाबी हिकिड़ो मौलवी हो ग़ुलामुल्लाह नालो होसि पिंडी जो हो मशहूर वहाबी हो। वहाबन हुनखे वॾो आलिम चवंदा हुआ। उहो नवाब शाह आयो मूंखे ख़बर पई तक़रीर जा माण्हुनि जी शुरू थी। मां तक़रीर में कोन वियुसि पर पंहिंजे मदरसे जे छत ते कुर्सी रखी
लाउड ते आवाज पियो अचे त ॿुधा वहाबिन जो वॾो आलिम आहे, छा थो चवे। सही साईं मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैह फरमायो त 20 मिंट बि मां वेही न सघयुसि। अहिड़ी महबूब जी गिला कयई, अहिड़ी तौहीन कयई जो मूं तौबा तौबा करे ॾाढो ॾुख थियो त मां छो पंहिंजा कन ख़राब कया। हेठि लही आयुसि, उन ख़बीस जूं तक़रीरूं मूं पाण ॿुधियूं, बेअदब हूंदो हो। तकरीर कंदे कंदे किबला हिकिड़े दफ़े चई, ये टांग है मेरी, ये टांग है, बुलाओ अपने पीरान पीर को मेरी टांग तोड़े। अल्लाह सॼो अब्दुल कादर खे काथे आ मुंहिंजी टंग वढे, काथे आ पीर तव्हांजो, कूड़ था हणो। या दस्तगीर करे छिता थी पिया हो। सॼो पीरान पीर खे मुंहिंजी टंग टिड़ी करे। हाय हाय देर गीरद सख्त गीरद मरतुरा, डमिरजी ॾेह धणी अहिड़ो डमिरियो, दुबई वियो, तकीर पियो करे, तकीर कंदे कंदे दौरो पियुसि, वञी किरियो, हेॾा दोॾा निकिरी आया, हेॾी जिभ निकिरी आई। डॉक्टरनि वस कया, तड़पी तड़पी जे वॉलीबॉल टप ॾींदो आहे, ईअं टपी टपी 15 मिंटनि में मरी वियो। शक्ल ॾिसण जहिड़ी कान हुई। डॉक्टरनि वेढ़े सेड़े पिंडी मोकिलियो ऐं मथो लिखी छॾियो त हिनखे ॾिसजो न। अल्लाह हेॾी जिभ निकिती पई हुजे, तारा निकिता पिया हुजनि। मां अॼु बि तोखे चवां थो, ख़ुदा जो कसम आहे, आशिक़ रसूल मरी वञे 10 सालनि खां पोइ हुनजी क़बर खोट, वहाबी मरी वञे 2 ॾींहंनि खां पोइ हुनजी क़बर खोट। आशिक़ रसूल जो चेहरो गुलाब जहिड़ो हूंदो, हुनजी शक्ल सूर जहिड़ी थी वेंदी। बेशक बेशक सची ॻाल्हि आहे। ओ बेअदब, तोखे ख़बर ई कान्हे का, तो गुस्ताखी कई आहे मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे शान में। अल्लाह पाक जे महबूब जो अदब कर त ख़ुदा तुंहिंजो शान बुलंद फरमाए छॾे। सुभान अल्लाह। मौलाना मोहम्मद हाशिम फरमायो त मूंखे ॾाढो ॾुख थियो, मां रोई रोई छो ॿुधमि हे गुस्ताखी जूं ॻाल्हियूं मूं छो ॿुधियूं। रोई रोई पंहिंजे कमरे में सुम्ही पियुसि, निंड अची वई, सॼी राति गुज़री वई, मूंखे रसूलुल्लाह जो दीदार कोन थियो। अल्लाह अल्लाह बेशक। हाय हाय ॿी रात गुज़री, हबीबन जो दीदार कोन थियो। अल्लाह वरी 3 रात गुज़री, मूंखे महबूबन जो दीदार कोन थियो। रुन से गिची में गारो विधुमि, या हबीब अल्लाह मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे, रोज़ ज़ियारत थींदी आहे, अॼु 3 रातियूं गुज़रियूं आहिनि। 3 रात खां बाद में ॾिसां त सुभान अल्लाह रहमतल लिल आलमीन मुंहिंजे हुजरे में आया आहिनि। हिकिड़े पासे इमाम हसन आहे, ॿिए पासे इमाम हुसैन आहे, मुंहिंजे मथां अची बीठा, पर डमिरल पिया ॾेखारजनि। इमाम हसन ऐं इमाम हुसैन पिया चवनि, नाना, चओ सुभान अल्लाह, ओ नाना, ए मौलवी मोहम्मद हाशिम इहो बि वहाबिन जूं तकरीरूं ॿुधंदो थी। हबीबन फरमायो, हसन हुसैन इन्हीअ जे करे त मां हिन खां नाराज़ थियो आहियां। हसनैन करीमैन चवनि था, नाना असांजो आशिक़ आहे, असांजो सुन्नी आहे, असां सां मोहबत कंदो आहे, नाना तोसां बि मोहबत कंदो आहे। ग़लती थी वई आहे, असां ॿई बचड़ा तोखे पारत कयूं था, मोहम्मद हाशिम सां परची वञ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हबीबन खिली ॾिनो, महबूब मुरकी पिया, महबूब जो चेहरो गुलाब खां वधीक टिड़ी पियो। मूंखे भाकुर सां लाए फरमाइनि था, आइंदह चवां थो ख़बरदार वहाबिन जूं तकरीरूं न ॿुधजा, इहे मुंहिंजा बेअदब थी। मालूम थियो त मुंहिंजे मदीने वारे मीर खे असांजो हाल मालूम आहे। सुभान अल्लाह। आहे या नाहे? आहे सही सच आहे। ॿुधा, मुस्तफ़ा खे ख़बर पवे थी या न? पवे थी सही जे पवे। मुस्तफ़ा खे ख़बर पए थी त भर्ज परे निभागनि खां, बद मज़हबनि खां परे थी, मता साईं डमिर